डेरोलाल स्टेशन लॻ मींहुं खोसो में नौजवान सलाहुद्दीन खोसो गेस्ट्रो विखे फोत थी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद ख़ासकेली मूजिबि उडेरोलाल में हिकु हफ़्ते दौरान 3 माण्हू गेस्ट्रो विखे फोत थी चुका आहिनि। फोत थींदड़नि में ग़ुलाम रसूल खोसो, काजल ओड बि शामिल आहिनि। उडेरोलाल स्टेशन रूरल हेल्थ सेंटर में सहूलियतुनि जी खोट आहे। सिहत खाते को बि नोटिस न वरितो। नाज़रीन, रोहिड़ी वेझो ॻोठ इक़बाल शंबाणी जे रहवासियुनि इंतिज़ामिया पारां नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर हबीबुल्ला बलोच मूजिबि तालके रोहिड़ी जे यूसी पीर इख़लास शाह जे ॻोठ इक़बाल शंबाणी जे रहवासियुनि मोहम्मद हयात, ग़ुलाम मुस्तफ़ा, जमील अहमद शंबाणी, अब्दुल गनी ऐं ॿियनि एसएस न्यूज़ अॻियां दाहींदे ॿुधायो त मुख़्तियारकार रोहिड़ी संदनि ॻोठ खे मुकमल तौरु नज़रअंदाज़ कयो आहे। संदनि 100 एकड़ खजने फुटनि जो फसल ऐं कचूं जायूं मुकमल तबाह थी वियूं आहिनि। हुननि सेशन जज सखर खे अपील कंदे चयो त फ़ौरी तौरु नोटिस वठी खैन राशन ख़ैमा ऐं डॉक्टरनि जी टीम मोकिली वञे। गंबट वेझो राज़ीदेरो जे कचे वारे ॻोठनि में पीपीएचआई जी टीम ॿेड़ियुनि ज़रिए वञी ॻोठाणनि जो इलाज कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मुरीद हुसैन टांवरी मूजिबि ॻोठनि जे चोतरफ़ बरसाती सिमनालनि जो पाणी 5 फुट खां मथे बीठल आहे। काफ़ी ॻोठाणा मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। पीपीएचआई पारां डॉक्टरनि जी टीम डॉक्टर नेक मोहम्मद ऐं मोमिन अली भट्टी जी निगरानी में ॿेड़ी में चढ़ी बीमार माण्हुनि जी मुफ़्त चकास करे ऐं दवाऊं ॾिनियूं। गेरेलो थाणे जी हद ॻोठ माटो लाड़ी भट सां ज़रई ज़मीन में मासूम नींगर हथ पेर ऐं वात ॿधल हालत में बाज़ियाब करायो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर सुहेल अबड़ो मूजिबि नींगर खे ॾिसी ॻोठाणे गेरेलो पुलिस खे इतला ॾिनो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नींगर खे बाज़ियाब करे वरितो, जंहिंजा हथ पेर ऐं वात ॿधल हुआ। नींगर खे थाणे ते आंदो, जिते हुन पुलिस खे ॿुधायो त ॻोठ माटो जो रहवासी आहियां, नालो आबिद हुसैन पुटु सदोरो जतोई आहे। हुन ॿुधायो त मां गेरेले में होटल ते वेठो हुअसि त संदसि ॻोठ जो हाकिम पुटु अरबाब अली जतोई खांसि 1600 रुपया फुर कया ऐं मुंहिंजा हथ पेर ऐं वात ॿधी ॻोठ माटो लाड़े ते हिकु ज़रई ज़मीन में उछलाए विया। लाड़काणो चाणका मेडिकल कॉलेज जे शागिर्दनि पारां प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अहमद मुश्तबा जतोई मूजिबि प्रोग्रेसिव स्टूडेंट्स फेडरेशन जे अॻवान इरफान बुढ़ो, सताफ अॻवान इरफान फुलपोटो, जेटीआई अॻवान शऊर अहमद, आफ़ाक जलपाणी, अवामी वर्कर्स पार्टी जे अॻवान ख़ान गफ़ार ख़ान, सिंधियाणी तहरीक जी अॻवान मुल्क मनान चांडियो ऐं ॿियनि चयो त पंहिंजे बुनियादी हक़नि लाइ एहतजाज करण जे ॾोह में शागिर्दनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। शागिर्द पाणी ऐं बिजली जी अणहोंद ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया हुआ त वीसी 18 शागिर्दनि जे ख़िलाफ़ एफआईआर दर्ज कराई ऐं राति जे पहर में हॉस्टल ते पुलिस जी चढ़ाई करे 6 शागिर्दनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौरु शागिर्दनि खे आज़ादु कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। जरवार भरिसां ॻोठ कबीर लुंड में बीठल बरसाती पाणी नेकाल न थियण ऐं इमदाद न मिलण ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतजाज कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर जावेद पोस्तार मूजिबि ॻोठ कबीर लुंड जे रहवासियुनि करीम बख़्श, इलाही बख़्श, अलहदतो, अली अकबर लुंड ऐं ॿियनि एहतजाज कंदे ॿुधायो त बरसाति सबबि संदनि 7 खां वधीक घर ड्रही पट पइजी विया आहिनि, जॾहिं त घरनि में 4 फुट पाणी बीठल आहे। हुननि चयो त मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे, जंहिं सबबि केतिरा ई मासूम ॿार तोड़े ॻोठाणा मलेरिया ऐं गेस्ट्रो में मुब्तला थी विया आहिनि। ॻोठाणनि पीपीएमएन ख़ालिद अहमद लुंड समेत डीसी घोटकी खां ॻोठ मां बरसाती पाणी नेकाल कराइण ऐं इमदाद फ़राहम कराइण जी अपील कई। लाड़काणे में मुशावरती काउंसिल जे उहिदेदारनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हुकूमत ते सख़्त तनक़ीद कई आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अहमद मुश्तबा जतोई मूजिबि मामूर रमज़ान शेख, कादिर बख़्श, कमांगर शम्सुद्दीन सिरोही ऐं बिलावल शेख सिंध सोशल मीडिया फोरम ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त जेकॾहिं पीपल्स पार्टी ग़रीबनि खे टेंट, वॾे प्लाट या बाईपास ते लॻाए ऐं खेनि 3 वक़्त खाधो पहुचाए त संदनि तालीम ख़राब न थिए। हुननि चयो त बरसाति खे 1 महीनो गुज़री चुको आहे, पर पाणी हिन वक़्त ताईं नेकाल न थी सघियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो मामले जो नोटिस वठे।
रुकनबोड़ा में एसडीपी अॻवाननि वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ एहतजाजी तहरीक जो चिता ॾेई छॾियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर जान मोहम्मद अबड़ो मूजिबि प्रेस क्लब रुकनबोड़ा ते सिंध तरक़ी पसंद पार्टी जे ज़िले सदर अली ॾिनो ख़ासि कैली जब्बार जूणे जो कामरेड जाफ़र सिंधी मुख़्तियार लगारी ऐं सोहराब मरी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त बरसातुनि खां पोइ ज़िले सांघड़ समेत तालका सिंझोरो में बदमनी वधी वई आहे। हुननि चयो त झोल पुलिस समेत तालके जे समूरे पुलिस थींदड़ ॾोहनि ते कंट्रोल करण में मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। वधंदड़ ॾोहनि ते कंट्रोल कयो वञे, ॿी सूरत में ईंदड़ हफ़्ते खां एहतजाजी तहरीक शुरू कई वेंदी। नवाबशाह में मिसमात रास्ते ख़ातून ऐं शहज़ादी सिहतो प्रेस क्लब पहुची दाहियो आहे त बरसात पवण करे घर किरी पियो आहे ऐं बचनि समेत खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर तालिब हुसैन रिंद मूजिबि हुननि चयो त घरनि में कमु करे बचनि जो पेट पालींदी आहियां। घर अंदरि पाणी बीठल आहे पर इंतिज़ामिया तरफ़ां को बि क़दम नाहे खंयो वियो। हुननि चयो त नौजवान नियाणियूं आहिनि, राति जो खुलियल रोड ते गुज़ारियूं था, किरियल घर ठहिराए ॾिनो वञे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।